सेवन में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवन शहर में चौथंबे जे इलाइक़े में 21 रजबुल मुरजब रात जे मौक़े ते हर साल जियां हिन साल बि हज़रत कलंदर लाल शहबाज़ अल महरूफ सैयद हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह जी बुकी हिक ॾींहं जे मेले जी शुरात जे मुनासिबत सां सॾजंदड़ सेवानियुनि में फ़ुक़रा जे मेले जी शुराती तक़रीबन में ख़ुशी मल्हाइण जो हिकु तसलसल हर साल जियां हिन साल बि तख़्तगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह ते हज़ारें शहरनि ऐं ॿाहिरां आयल ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि फ़क़ीरनि जी शिरकत कई ऐं चौथंबे जे मक़ाम समेत चुलगाह ऐं तख़्तगाह जे ख़िदमतगारनि पारां मौसीक़ी राग रिहान ऐं ख़ुशी मल्हाइण जो रिवायती सिलसिलो जारी रखियो। हिन मुख़्तसिर हिक रोज़ा मेले जी मुनासिबत सां नंढा तोड़े वॾा दुकान स्टॉल होटलूं ऐं ॿारनि जी सैरो तफ़रीह लाइ झूला वग़ैरह पिणु लॻाया विया। होॾां समूरी राति नंगर न्याज़ जो सिलसिलो बि जारी रहियो, जॾहिं त सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी बुकी मुबारक जो ही सिलसिलो केतिरनि ई सालनि खां थींदो पियो अचे, जॾहिं त 21 रजबुल मुरजब जी राति चौथंबे ते ही राति मल्हाई वेंदी आहे।